and bulletin. M6 मोटरवे मेगा स्कैंडल में संगीन करप्शन ऐं बेक़ाइदगियूं थियूं। ज़मीन की ख़रीदारी लाइ जारी कयल रक़म बाबति किथां बि रिकॉर्ड न मिलियो। कुछ रक़म परदे वेठल माण्हुनि खे उमाणी वई। मेगा स्कैंडल ते हलंदड़ जांच में इंकशाफ। शुरूआती जांच रिपोर्ट चीफ सेक्रेटरी सिंध हवाले। टाइम न्यूज़ जांच रिपोर्ट की कॉपी हथ करे वरिती। जांच टीम तरफ़ां चीफ सेक्रेटरी ॾांहुं उमाणल रिपोर्ट में ॼाणायो वियो त मोटरवे की अदावत लाइ ज़मीन की ख़रीदारी लाइ लैंड एक्विजिशन ऑफिसर जो को भी अकाउंट न खोलियो वियो। 62 माण्हुनि खे एडवांस रक़म जारी थी। चेक्स ते ज़िम्मेवार ऑफिसर्स खां सहियूं ई न वरितियूं वयूं। ज़मीन की ख़रीदारी लाइ सिंध बैंक मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 3 अरब 40 करोड़ रुपया कढाया विया। 9 चेक बुकुनि जो इस्तेमालु, 853 चेक कैश कराया विया। सिंध बैंक खां बि रक़म एडवांस तौर वरिती वई। जिन जिन माण्हुनि खे पैसा जारी थिया DC ऑफिस में उन जो को भी रिकॉर्ड ही मौजूद न आहे। रिपोर्ट में कुछ रक़म ॿाहिरनि मुल्कनि में वेठल माण्हुनि खे भी मोकिलण जो इंकशाफ थियो आहे। मेगा करप्शन स्कैंडल में DC नौशर फ़िरोज़ ताशफीन आलम परदे फरार थी चुको। नैब एंटी करप्शन FIA ऐं सिंध सरकार जी जोड़ल टीम तरफ़ां जांच जारी।